हिकिड़ो कुंभर हुयो, कुंभर उन दिला लट वरी मोहब्बत प्यार सां ठाहिया हुया ऐं वेठो हो त हिकिड़ो ई ग्राहक आयो सोचे सभु दिला लट मूंखे ॾे मां ख़रीद कंदुसि त हो त ख़ुशि थियो त हिकिड़े ई ठेकर में सभु मुंहिंजा दिला लट विकामी वेंदा थींदा घणा पैसा हुन घणे ॿुधायो हेतिरा पैसा 20,000 25,000 या 30,000 हुन घुरनि पोइ हुन वरी उन महिल पैसा कढी ॾिनसि कि हाणे पैसा वठो हाणे दिला लट मुंहिंजा त अची हा साईं हाणे तव्हांजा तव्हां काॾे घर खणी वञो घुरायो तव्हां हुन छा कयो लठ खणी करे हिकिड़े मर्द खे वञी ज़रूरु ज़रूरु कुंभर परेशान पर ॿिए मर्द खे चौथे महीने कुंभर बि लठ वञी हथ विधा पुछे तूं धनी छो थो आहे त हुन चयो त मां पैसा ॾिसण मुंहिंजी मर्ज़ी आहे धनिया या इस्तेमालु कयां कुंभर खे कावड़ आई पैसा खे मुंहं में भरे हयईंसि खण पंहिंजा पैसा मां पंहिंजी महिनत ज़ाया थिया न ॾींदुसि तूं मुंहिंजी महिनत ज़ाया थो करे ॾिसो कुंभर आहे हिकिड़ो अलाह वारी मिसाल जो मतिलबु इहो आहे त कुंभर आहे हिकिड़ो हुन जेका शइ ठाही आहे हुनजो अहसासु थिए थो पियो भले ग़रीब आहे त पैसा उछलाए ॾिनईंसि ॿुधायो अल्लाह रसूल हेॾो इंसान खे सुहिणो करे बणायो आहे अल्लाह से फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम त इंसान सां मोहबत कंदासीं त भलाई थींदी